सिंध हुकूमत तरफां सूबे अंदर तालीम जो निज़ाम बेहतर हुजण वारी दावा गलत साबित थियण लगी आहे। जेकाबाद में तालीम खाते जे आला अमलदारनि जे बेध्यानी सबब तालीम जो निज़ाम तबाही जे किनारे ते पहुतल आहे। जेकाबाद लॻ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नूर मोहम्मद पठान जे इमारत ज़बू हाल हुजण करे शागिर्दनि जी ज़िंदगी ख़तरे में पयल आहे। स्कूल जे उस्ताद शागिर्दनि जो चवण हो त चइनि कमरनि ते मुश्तमिल प्राइमरी स्कूल में कंहिं भी वक्त वॾो हादसो पेश अची सके तो। फर्नीचर नहीं है, पानी पीने के लिए जगह नहीं है और छत गिरा हुआ है। डरते हैं क्या हमारे ऊपर छत नहीं गिर जाए। पीने के लिए पानी नहीं है, खेलने के लिए ग्राउंड नहीं है। स्कूल का छत गिरा हुआ है। हमारे स्कूल में चेयर भी नहीं है, वॉशरूम का जगह भी नहीं है, पानी पीने का जगह भी नहीं है, ग्राउंड भी नहीं है। हमें छत नहीं है, गिर जाए कि हमारा फर्नीचर भी नहीं है, इधर पानी की जगह भी नहीं है हमको। माके 21 साल थिया आहिनि। 21 सालन में शुरू का वठी हिक दफ़े रिपेयर थियो। ये 1981 जो जेको स्कूल ठहियल आहे बिल्डिंग 200 शागिर्द मो जेको आहे हाणे 100 असां वटि दाख़िला आहिनि ॿार, पर सची पुछो त 100 मो जेको आहे 30-35 अचनि था पिया। काफ़ी पेरेंट्स मूंखे अची हिते उन्हनि चयो आहे त बाबा इहा ज़िम्मेवारी केरु खणंदो जो ज़बून हालत में जेकी आहे तव्हां वेठा हो ॿारनि खे विहारो पढ़ायो था पिया। ॿारनि खे मारण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। महिरबानी कयो पंहिंजे वास्तेदार ऑफिसरनि खे, वास्तेदार एजुकेशन वर्क्स खे ऐं पंहिंजे मथे लेवल ताईं पंहिंजो इहो मालूमात ॾियो त इहो स्कूल ठहे। हिन स्कूल में को हिकिड़ो जो बि सहूलियत असां वटि न आहे। को हिकिड़ो शइ जी सहूलियत हुजे जो असां उन खे मीडिया में ज़ाहिर कयूं बाबा असांखे हिन शइ जी सहूलियत आहे। लेकिन असां त ॾिसूं था ऐं तव्हां बि ॾिसो था, बल्कि कई ऑफिसर भी आया विया आहिनि, कई मीडिया वारा भी आया विया आहिनि, जेको असांजो इहो हिकिड़ो दाव हुकूक साईं असांजे लाइ कुझु कयो। कुझु बि नथा करनि, का शइ बि नथो थिए। आख़िर में इहो ई चवनि था पेरेंट्स ॿारनि जा, इहे चवनि था कि बाबा अगरि हिन पंहिंजो बिल्डिंग जे आसरे में तव्हां वेठा हुआ, असांजा ॿारड़ा मासूम अचनि था, अगरि इन जो नुक़सानु थियो इहो बि ज़िम्मेवारी तव्हां ते आहे। इन शइ जे लाइ परेशान आहियूं कि अगरि असांखे कंहिं वॉशरूम जो ज़रूरत पए थो, पेशाब जो ज़रूरत पए थो, आया असां घर वञूं था, पोयों अगरि को ऑफिसर साहब अचे थो, को टीम वारो अचे थो एबसेंट, त असां वटि अहिड़ो को ख़ासि सहूलियत न आहे जेको असां मीडिया में भी इज़हार कयूं साईं असां वटि हे शइ जी सहूलियत आहे। पहले हम लोगों को अपना बच्चे भी इधर ही पढ़े थे, अभी ये हालात हम लोगों ने देख के अपने बच्चे को निकाल दिया। अभी बिल्कुल ना हमारे बच्चे पढ़ रहे ना कुछ ऐसे हैं, घूम रहे हैं। बच्चों को जैसे बेचते हैं ऐसे वो लोग खुदकुशी के लिए बेच रहे हैं, पढ़ने के लिए तो नहीं। ये हालात आप लोग भी देख रहे हैं, ना बिजली है, ना पानी है, ना कुछ है, और भी हालात सही नहीं है। ये दरवाजे देखो, मास्टर साहब इसको बंद करके अंदर कुत्ते चले जाते हैं। जैसे हम बच्चे भिजवाएं यहाँ पे, छत बच्चों पे गिर जाए, कौन जिम्मेवार है इसका? यहाँ पर टीचर आते अपने फराइज सरंजाम देते हैं, लेकिन ये बिल्डिंग बहुत ही जो है ना खस्ता हाल है, क्योंकि बच्चे हमारे जो यहाँ पे पेरेंट्स होते हैं वो डरते हैं कि बच्चों को यहाँ पर नहीं भिजवाते, क्योंकि यहाँ जो है ना सूरत हाल बहुत ही बिगड़ा हुआ है। वो कहते हैं ना कि मुल्कों का मुस्तकबिल एटम बमों से नहीं बल्कि आला तालीमी इदारों से वाबस्ता है। अगर हमारे यहाँ तालीमी इदारे इस तरह खस्ता हाल होगा तो हमारे मुल्क के मुस्तकबिल का क्या होगा। हुननि चयो त सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि नोटिस वठी स्कूल जी मरम्मत कराए जीअं शागिर्द आसानी सां तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन शकील बलोच सां गॾु हज़ूर बख्श मुगेरी, धरती टीवी न्यूज़, जैकबाबाद।